कंहिंजी ग़लती जंहिंजे करे हुनजी घरवारी गुज़ारे वई जेकी किरदार तौर ही किरदार किथे गुज़ारे वई असां हिते कुझु ॿुधायो त छा करणु घुरिजे माइक ते अचो जेको दोस्त आहे ज़रूरी न आहे तव्हां अचिजो तव्हांजी वॾी महिरबानी असां तव्हांजा वरी वरी थोरा साम्हूं तव्हांजा वॾी महिरबानी बचा करे सघूं महिरबानी जोकी ईंदे चवणी आहे ऐं वीदे चवणी वे पोइ छॾे सारे देव अमर अचिजे उन्हनि जे मोहतरम हाज़रीन नाज़रीन जीअं त असांजे तंज़ीम जे तालुक दोस्तगार संगत बख़्श नाले बख़्श लाखिर सां आहे असां सन 2006 खां वठी पैमान जा पार्टनर आहियूं पैमान प्रोजेक्ट जेको पाकिस्तान जे गॾोगॾु अहिड़नि ज़िलनि में हली रहियो आहे जंहिंमें पंजाब सरहद सिंध ऐं पिण बलोचिस्तान जे पसमानदा प्रोग्राम जो नस्ब इहो ई आहे त जेकॾहिं माउ सिहतमंद हूंदी त घराणो बि सिहतमंद हूंदो जेकॾहिं माउ सिहतमंद न हूंदी त हू बीमार ॿार खे जनम ॾींदी ऐं उन सूरत में पूरो ख़ानदान सिर्फ़ु उन जे बीमारियुनि में वचिड़ियल हूंदो ऐं सिहतमंद घराणे जे बजाए हिकु बीमार घराणो रहंदो असांजे प्रोजेक्ट जो मक़सदु आहे त जेतिरे क़दुरु ॿार खे ऐं माउ खे सिहतमंद रखिजे ओतिरे क़दुरु असांजे मुल्क जी ऐं असांजे ॻोठनि जी असांजे घरनि जी तरक़ी थी सघे थी असांजो हिन वक़्तु हीअ हिकु साल 6 महीना हिन प्रोजेक्ट खे मेहर तालके में नालो दोस्तगार संगत बख़्श नाखर पैमान प्रोजेक्ट सां पार्टनर जी हैसियत थी चुका आहे जंहिंमें असांजी सिर्फ़ु इहा ई कोशिशि आहे त जेतिरे क़दुरु पंहिंजा प्रोग्राम जेके माउ ऐं ॿार जे बीमारीअ जे मुताबिक़ आहिनि उन्हनि खे अॻिते वधाए सघूं सभु ॻोठ जेके अनकवर आहिनि अनकवर असां उनखे था चऊं जिते गवर्नमेंट नथी पुॼी सघे उन में कमु करे रहिया हुआसीं हिन वक़्तु असांजो प्रोजेक्ट हिन साल वधी 14 यूनियन काउंसिल जंहिंमें 9 यूनियन काउंसिल तालुका मेहर ऐं 5 यूनियन काउंसिल तालुका खैरपुर नाथल शाह जंहिंमें असां ही मैसेज पहुचाए रहिया आहियूं त जेकॾहिं माउ ऐं ॿार जी सिहत बरक़रार हूंदी त घराणो बि सिहतमंद रहंदो ऐं पैमान जे मैसेज जे लाइ गुलाम नबी जतोई प्रोजेक्ट ऑफिसर पैमान प्रोजेक्ट खे दावत हुजां त इहा जवाब असां सभई शुक्रगुज़ार आहियूं हिन दरगाह जे बंदीरनि जा माइक विझे जंहिं ते असांखे तरक़ी थी ॾिनो अॼु जो जेको ही प्रोग्राम आहे उहो हिकु ड्रामाई
अंदाज़ में आहे स्ट्रीट थिएटर जंहिंखे तव्हां चवंदा आहियूं हुन में कुझु फनकारा आहिनि जेके पंहिंजे कम जो गुज़ारो कंदा। असल में अहिड़ो को प्रोग्राम ईमान जो आहे। असांजो कमु जेको आहे सो माउ ऐं ॿार जी सिहत जे हवाले सां आहे, जंहिंमें असां माण्हुनि खे शयूं ॾींदा आहियूं जेके पाकिस्तान में हिन वक़्तु तक़रीबन हर 20 मिंटनि में हिकु माउ जो मौत थिए पियो। हर 20 मिंटनि में हिकिड़ी माउ मरी पई जॾहिं त तक़रीबन 30,000 औरतूं जेको आहे सो साल जे अंदरि मौत जो शिकार थी वञे। उन खां अलावा हिन दुनिया में पैदा थी विया जेके नंढड़ा ॿार आहिनि, मासूम ॿार, तक़रीबन हर साल 1 लख ज़िंदा रहण वारनि ॿारनि मां तक़रीबन 200 खां वठी 300 खां वठी 500 ताईं उहे नंढड़ा ॿार 3 महीने जे अंदरि मरी विया आहिनि। जंहिंमें 2005 में हिकिड़ी सर्वे थी, उनमें इहो ॼाणायो वियो त शरीर जी घटिताई आहे, माण्हुनि खे ख़बर न आहे का माण्हुनि खे उन औरतुनि खे उहा ॼाण न आहे त जॾहिं पेट सां थियनि थी उन्हनि जी कहिड़ी कहिड़ी तकलीफ़ुनि जी माना निशानी थिए थी, या उहे जेकर हुन में उहे निशानियूं पायूं वञनि त उन्हनि खे जल्दी अस्पताल वञणु खपे या काॾे डॉक्टर खे पाण खे चेकअप कराइणु खपे त जीअं हुननि जी सिहत बची सघे ऐं जेके नंढड़ा ॿार असांजा हिन दुनिया में अचण शर्त मौत जो शिकार थी वञनि त आयूं जेके हुननि खां बचाए सघे। उन ई हवाले सां इहे कुझु फनकार ईंदा जेके इहे मैसेज ईंदा माण्हुनि खे ॿुधाईंदा त कीअं नंढड़ियुनि में शादी थिए थी, औरत जी उहा कीअं जल्दी मौत जो शिकार थी वञे थी, या कहिड़े नमूने सां हिकु औरत जेकॾहिं पेट खां आहे त हुनखे कीअं खाध खुराक जो ख़्यालु रखियो वञे, उनजी सिहत जो ख़्यालु रखियो वञे, उनजे आराम जो ख़्यालु रखियो वञे। उनखे जेकॾहिं रत जी घटिताई आहे त हुनखे कहिड़े नमूने सां असां ख़तमु करे सघूं था, या उन औरत खे जेकॾहिं मथे में चकर आहिनि, उल्टी अचनि थियूं त उहे कहिड़ा मक़सद आहिनि जंहिंजे करे उन्हनि माण्हुनि जो मौत थिए पियो। असांजी टीम थोरी देरि में हिते ईंदी, ड्रामाई अंदाज़ में पंहिंजे रांदे जे थ्रू तव्हांखे कुझु प्रोग्राम ॿुधाईंदा त जॾहिं औरत पेट सां थींदी आहे हुन में कुझु ख़तरनाक निशानियूं पायूं वेंदियूं आहिनि, जीअं मथे जो सूर आहे, मुसलसल मथे जो सूर आहे, 3 महीननि खां पोइ उल्टी अचणु निशानी आहे, अलामत आहे जंहिंजे करे हुनजी ऐं हुनजे नंढे ॿार जो मौत वाक़ियो थी सघे थो। अहिड़े नमूने सां असां माण्हुनि खे शयूं करायूं था त जीअं असांजा प्रोग्राम कॾहिं हिते स्ट्रीट थिएटर आहे, इन खां अवल असां नज़र जे अॻुवां जेके आहिनि रिलीजियस लीडर्स उन्हनि सां बि जेको आहे इहे सेशन करायूं त इस्लाम में औरत जो जेको हक़ु आहे ख़ासि करे जॾहिं पेट सां थिए थी त हुनखे असांजे क़ुरान ऐं सुन्नत जे हवाले सां कहिड़े नमूने सां हुनजी ताक़ीद कई वञे, हुनजो जेतिरो ख़्यालु रखियो वञे, या कुझु जेके कम्यूनिटी जा मोतबर अॻुवा आहिनि उन्हनि सां असां इहे प्रोग्राम हूंदा आहिनि त असां जीअं वञी घर घर ॿुधायूं त इहे कुझु मक़सदु आहे जंहिंमें ॿारनि जो मेल थिए ऐं असां हिन दुनिया में हुननि सां मसइलो कहिड़े नमूने सां बचाए सघूं था। हुनमें कोई एॾियूं ख़ासि थोरी शयूं आहिनि पर असां फ़ैसिलो करे रखी सघंदा आहियूं, घर में फ़ैसिलो कोन थी सघंदो आहे, ख़ासि करे जॾहिं औरत पेट सां थींदी आहे ऐं डिलीवरी जो हुन जे दौरान जेको थींदो आहे त उनमें असां दाई ते घणो ॻाल्हाईंदा आहियूं छो जो दायूं असांजे विकन में डॉक्टर आहिनि, नतीजे में थींदी या त हुन जी दौरनि आहे उहे 8 खां 12 कलाकनि में जेके औरत जो हुन 8 खां 12 कलाकनि में को नथो थिए त उन सूरत में उन औरत जो मौत वाक़ियो थी सघे थो ऐं उनजो जेको ॿार आहे उनजी बि ज़ाया थियण जा चांस वधीक हूंदा आहिनि। अहिड़े नमूने सां असां वटि ॿूटनि में छा थींदो आहे त दायूं पंहिंजी लालच जे करे कलाकनि जा कलाक, ॾींहं जा ॾींहं, बजाए जो ॾींहं राति 24 कलाकनि खां टाइम नतीजो थी वेंदो आहे। नतीजे में थींदो ईअं आहे त आख़िर में उहा दाई असांखे जवाबु ॾिए थी ऐं चवे थी त हाणे मूंखां ॻाल्हि करी आहे त हाणे पंहिंजी माईअ खे अस्पताल में पहुचायो। पोइ ॿी देरि असांखे जेका हैसियत थींदी आहे त हाणे काफ़ी जो शहर आहिनि जिते अस्पतालूं ट्रांसपोर्ट जेका आहे गाॾियुनि जो बंदोबस्तु घटि हूंदो आहे, घराना गाॾियुनि जो बंदोबस्तु न करे सघंदा आहिनि। त नतीजे में छा थींदो आहे त गाॾीअ जी रख पकाए में गाॾी वारे खे ॻोल्हणु, टैक्सी वारे खे ॻोल्हणु, पैसनि जो मसइलो, पैसा आहिनि घर में मौजूद न आहिनि घर में, उन्हनि जे करे असांखे काफ़ी देरि थींदी आहे जंहिंमें उन औरत जो मौत वाक़ियो थिए पियो। ऐं टी देरि असांखे तक़रीबन अस्पताल में थींदी आहे। जॾहिं असां अस्पताल में पहुचंदा आहियूं पर अॻु वाटि असांखे फ़ैसिलो कोन कयो हूंदो आहे, असां कंहिं डॉक्टरनि सां कोन करायो हूंदो आहे,
असांखे का ख़बर न हूंदी आहे त किथे डॉक्टर ईअं आहे की 24 कलाक आहे की राति जो ॾींहं जो असांखे जेके तकलीफ़ थिए त असां औरत खे अची वञूं इन में थींदो ईअं आहे त उते अस्पताल असां पहुचंदा आहियूं त अहिड़ी अस्पताल पहुचंदा आहियूं जिथे डॉक्टर मौजूद ई न हूंदी आहे इन करे डॉक्टर चवंदा आहियूं उहो माउ ॿई थी वञे या उहो ॿार मरी वञे पहिरियों टिनि ॾींहंनि खे ख़तमु करण जे लाइ इहे असां माण्हुनि खे शहीद घुराइनि था असांजो जेको मक़सदु आहे उहो सिर्फ़ु इहो आहे त बाबा जेकॾहिं कंहिं बि घर में का औरत आहे जेका पेट सां आहे त घटि में घटि हुनजे घर वारनि खे इहो ख़्यालु रखणु घुरिजे त उहे उनजी तयारी ज़रूरु कनि तयारी में इहो आहे त उन औरत जो पहिरियों त ख़्यालु रखियो वञे उनखे घणे वज़न खणण खां जेको आहे पासो कयो वञे उनजे हवाले सां ॿियो उनजो आराम जो ख़्यालु रखियो वञे उनखे सुठी खुराक ॾिनी वञे सुठी खुराक मां बसि इन करे बि दोस्त नथी कराइनि त सावनि सतनि वारी जेका सब्ज़ी आहे उहा ई जेका उनखे ॾिनी वञे त उहा हुनजे लिए तमामु वधीक फ़ाइदेमंद आहे असां वटि गोश्त अंडा साईं हिनखे मज़े सां मालिक आहे त ज़्यादा खुराक जो मक़सदु इहो आहे त हुनखे जेको टाइम आहे उहो वधाइणु खपे उहो ॾींहुं ॿ दफ़ा बि खाए हाणे वरी पेट में ज़िंदगी आहे उहो हुन माण्हू मां खाधो हासिलु करे थो उहो खणी 4 दफ़ा खाए भई अधु मानी खाए करे रुखी मानी हुजे खीर सां मानी हुजे पर उहा 4 दफ़ा खाए त जीअं हुनजी खुराक पूरी रही सघे उन खां अलावा इहे जेके शयूं आहिनि जेके असां माण्हुनि में शयूं ॾियूं पिया उन खां अलावा असां वटि तकलीफ़ में काफ़ी यानी से झटके की बीमारी में मौत जो शिकार थियनि थियूं जंहिंमें इहो आहे त जॾहिं औरत पेट खां थींदी आहे त उनखे घटि में घटि टीटीअ जा टाइटेनस जा टुकड़ा लॻाइण तमामु ज़रूरी हूंदा आहिनि जेकॾहिं उन औरत खे उहे टाइटेनस जा टुकड़ा न लॻनि त उनजे मौत जे जेको आहे सो चांसिस हूंदा आहिनि त उहा माई बि मरी सघे थी या उहो ॿार जेको उनजी ज़िंदगी में अचण वारो आहे उहो बि मौत जो शिकार थी सघे थो त असां कोशिशि कंदासीं असां इहा ई चऊं था त जेकॾहिं कंहिं बि का बि अॼु भेण या माउ असांजे पेट खां आहे त घटि में घटि 2 दफ़ा टीटीअ जा टुकड़ा ज़रूरु लॻाए जीअं घटि में घटि हुन वेंद जो आहे त घटि में घटि छा थी वेंद जो आहे हुनजी ज़िंदगी आहे हुनजे ॿार जी ज़िंदगी बचाए सघे असां वटि छा थींदो आहे त काफ़ी दफ़ा जेॾीमहिल वेंद थींदो आहे त औरत खे झटका शुरू थींदा आहिनि ऐं हुनखे जोड़ापो शुरू थींदा आहिनि नतीजे में उहो त असां वटि अस्पतालनि में सोचंदा आहियूं त घणो ख़र्चु विझंदा आहियूं पर को बि जेको आहे हुनजी ज़िंदगी कोन बचाए सघंदा आहियूं त जेकॾहिं हिकिड़ा टुकड़ा लॻियल हूंदा आहिनि त असां उन्हनि जी ज़िंदगी बचाए सघंदासीं अॼु जो असां जेको आहे सो ख़्यालु कोन पिया कयूं ऐं हुनजी सही सार संभाल कोन पिया कयूं त हुननि माइरनि जो मौत थिए थो हाणे संगत बरक़रार कयो थो हर आहे शुक्र सुठा सभई शामिल कया आहिनि सदा ओशी पद्धति सभिनी सही निशानी असांजी मुर्शिद जी निशानी जी ताज़ी खे अस्सलाम वालेकुम असां जीरो सुधार संगत बरक़रार 1984 में शाह लतीफ़ लाइब्रेरी खोले अॼु 22 साल असां शुरूआत कई 22 सालनि में असां शाह पंहिंजे यूनियन काउंसिल नए वोट में घणे क़दुरु असां असांजा प्रोग्राम कराया पर हिन वक़्तु 2007 में असां 13 यूनियन काउंसिल में कमु करे रहिया आहियूं जंहिंमें 9 यूनियन काउंसिलूं मेयर काउंसिल जूं ऐं 5 यूनियन काउंसिलूं हेल्थ नसल शाह जूं आहिनि असांजो ख़ासि तौर जेको मक़सदु आहे माउ ॿार जे सिहत जे हवाले सां प्रोग्राम कराइणु आहे असां 2002 खां वठी ॻोठ बख्शनाकर में हिकु माउ ॿार सिहत मर्कज़ हिते अस्पताल खोली आहे घरेलू अस्पताल खोली आहे ऐं असांजो चवणु इहो आहे त औरत कंहिं बि औरत डॉक्टर सां इलाजु कराए छाजे करे त जेके बि औरत खे पंहिंजा सिहत जा मसइला थियनि था उहा कंहिं बि औरत डॉक्टर सां ई सही तरीक़े सां पंहिंजा मसइला ॿुधाए सघे थी ऐं बहितर इलाजु वठी सघे थी मर्द डॉक्टर खे डॉक्टर त डॉक्टर ई आहे उहो त माउ पीउ जे बराबरि आहे असां नथा चऊं उहो डॉक्टर आहे पर कोई बि जेको आहे हुनखे काफ़ी अहिड़ा मसइला हूंदा जेके उन मर्द डॉक्टर खे नथी ॿुधाए सघे तंहिंजे करे ई असां वटि हिन वक़्तु लेडी डॉक्टर हुते मौजूदु आहे नर्स आहे ऐं दायूं आहिनि
घरेलू मामला है जंहिंमें सिहत जे हवाले सां इलाज ख़राब उन खां घरो घरि असां रिहाणियूं करे असां हिते खां पहुचनि था। उन खां सवाइ असां हिते ॿी कैंपूं मुफ़्त कैंपूं हणंदा आहियूं। हाणे असां यूसी खाने जो ॻोठ गड़कड़ में असां उते जेका टीबी कैंप लॻाई जंहिं 450 खां मथे लेडीज़ अचे ऐं पंहिंजी जेका सिधी महिनूं करायूं डॉक्टरनि खां दवा हासिलु कयूं। उन खां पोइ असां यूनियन काउंसिल नओं ॻोठ ऐं यूनियन काउंसिल शाहपुर सुल्तान में 40 दायनि खे गुज़िरियल साल 2006 में ट्रेनिंग ॾियाराए चुका आहियूं 8 ॾियारनि जी मेयर में जिते कराची खां टीम घुराए असां दायनि खे ट्रेनिंग ॾियाराई। हिन वक़्तु असांजी फेब्रुवरी में 80 ॾहनि जे ट्रेनिंग जे प्रोग्राम आहे जेके 14 यूनियन काउंसिल मां सिलेक्ट करे चूंडे उन्हनि खे असां ट्रेनिंग ॾियाराईंदासीं। मक़सदु इहो आहे त असां जेतिरी कोशिशि करे सघूं त असां माउ खे बचाए सघूं। असां उन माउ खे बचाए सघूं जंहिंजे दम सां ही काइनात आहे, जंहिंजे पेर हेठां जन्नत आहे ऐं हिकु इंसान खे बचाइणु पूरी इंसानियत खे बचाइण जे बराबरि आहे। इन करे असां हीअ कोशिशि करे रहिया आहियूं त जेके ज़रूरत जी ज़िंदगी अलाह जे हथ में आहे पर जेके असांजे अणॼाणाई में ग़लति ॻाल्हियूं थियनि थियूं, ग़लति फ़ैसिला थियनि था ऐं वक़्त ते असां पंहिंजी औरत खे कंहिं क़ाबिल डॉक्टर ईंदा नथा खणी वञूं उन सां किनी औरतुनि जो मौत थिए थो ऐं असां उन क़त्ल में किने बराबरि जा शरीक आहियूं। इन ई हवाले सां अहिड़े क़िस्म में हुते असां ज़िंदगी जे कथा ज़िंदगी जी कहाणी जे नाले सां हिकिड़ी 20 मिंटनि जो सिर्फ़ु थिएटर आहे जंहिंमें असांखे अहिड़े क़िस्म जा ख़ासि मसाइला पेश कया वेंदा ॿुधाया वेंदा जेका तव्हांजे सम्झण जे लाइ इसराई ड्रामो आहे। हीअ तकरीबी घटि इसराई ड्रामो आहे ऐं हिन में दाई जेका हूंदी आहे असांजे ॿारनि में डॉक्टराणी जी हैसियत रखे थी। असां तक़रीबन कोशिशि कंदा आहियूं त दाई खां इलाजु करायूं, दाई खां डिलीवरी करायूं, पर जिते दाई जे अकुल ऐं सम्झ खां ॻाल्हि मथे हुजे त असांखे इहो फ़ैसिलो उन वक़्तु करणो खपे त असां कंहिं सुठी क़ाबिल डॉक्टर मिला वक़्त ते पंहिंजी औरत खे पहुचायूं ताकी औरतूं रस्ते में वञी रहियूं थियूं ऐं दायूं लालच करे नाराज़ जेको जवाबु ॾींदियूं आहिनि त हाणे मूंखां ॻाल्हि करी आहे। अहिड़े हवाले सां असां कोशिशि करे रहिया आहियूं त दाइनि खे बि असां ॿारनि में ट्रेनिंग ॾियारायूं प्लस उन सां गॾो गॾु माण्हुनि खे बि इहो शयूं ॾियूं त जेको कुझु असां करे सघूं था त असां उन ॿार ईंदड़ ॿार ऐं जेको असांजे काइनात जे तरफ़ां तोहफ़ो थो मिले पियो अलाह ताला जे तरफ़ां तोहफ़ो थो मिले हिकु नओं जनम वठंदड़ ॿार उनखे असां कीअं बचाए सघूं था ऐं उहा औरत कीअं बचाए सघूं था पंहिंजे जेका कोशिशुनि सां। अहिड़े क़िस्म जो हिकिड़ो ड्रामो हूंदो ऐं गोशुदार संगत बख़्शरा कियन तव्हांजी अहिड़े हवाले सां इस्लाही ऐं शऊर खे वधाइण जे लाइ सरगर्मियूं कंदी रहंदी। तव्हांजी वॾी महिरबानी।